ओम शांति। अॼु जी मूल्य तारीख़ 28/6/2025। मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार तव्हां ॾाढा लकी आहियो। श्रुति तव्हांखे बाप जी यादि जे सवाइ ॿियो कोई फ़िक्रात न आहे। हिन बाप खे त पोइ बि ॾाढा ख़्यालात हलंदा आहिनि। प्रश्न: बाप वटि जो सपूत ॿार आहिनि उन्हनि जी निशानी छा आहे? उत्तर आहे, उहे सभिनि जो बुद्धि जो हिकु बाप सां जुड़ाईंदा रहंदा, सर्विसेबल हूंदा, सुठी रीति पढ़ी करे ॿियनि खे पढ़ाईंदा, बाप जी दिलि ते चढ़िया हुआ हूंदा। अहिड़ा सपूत ॿार ई बाप जो नाम पालो कंदा। जो पूरा पढ़दा न उहो ॿियनि खे बि ख़राब कंदा। इहे बि ड्रामा में नूंदा। गीता वठी वठो दुआयूं माँ बाप जी। ओम शांति। हर हिकु घर में माँ बाप 2-4 ॿार हूंदा आहिनि, पोइ आशीर्वाद आदि मांगदा आहिनि। उहा त हद जी ॻाल्हि थी वई। इहा हद जे लाइ ॻाल्हि आहे, बेहद जो त कंहिंखे पतो न आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, असां बेहद बाप जा ॿार ऐं बच्चियूं आहियूं। उहे माता पिता हूंदा आहिनि हद जा। ले लो दुआएं हद जे माँ बाप जी। इहे आहिनि बेहद जा माँ बाप। उहा हद जा माँ बाप बि ॿारनि खे संभालंदा आहिनि, पोइ टीचर पढ़ाईंदो आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, इहे बेहद जो माँ बाप आहे, बेहद जो टीचर आहे, बेहद जो सतगुरु आहे। इहे बेहद जो माँ बाप आहे, बेहद जो टीचर आहे, बेहद जो सतगुरु आहे। सुप्रीम फादर, टीचर, सुप्रीम गुरु। सुप्रीम फादर, सुप्रीम टीचर, सुप्रीम गुरु। बेहद जो माता पिता, बेहद जो टीचर, बेहद जो सतगुरु। सत ॻाल्हाइण वारो आहे, सत्य सिखाइण वारो आहे। ॿारनि में बि नंबरवार त हूंदा ई आहिनि। लौकिक घर में 2-4 ॿार हूंदा त हुननि जी केतिरी संभाल करणी पवंदी आहे न। लौकिक हिते केतिरा ढेर ॿार आहिनि, केतिरा सेंटर्स सां ॿारनि जा समाचार ईंदा आहिनि। इहो ॿारु अहिड़ो, इहे शैतानी कंदो आहे, इहे तंग कंदो आहे, विघ्न विझंदो आहे। फुरनो त हिन बाप खे रहंदो आहे न। प्रजापिता त इहो आहे न। केतिरा ढेर ॿारनि जो ख़्यालात रहंदो आहे। तॾहिं बाप चवंदा आहिनि, तव्हां ॿार सुठी रीति बाप जी यादि में रही सघंदा आहियो। इन्हनि खे त हज़ारों फुरना हूंदा आहिनि, हिकु फुरनो त आहे ई। बाबा चवनि था हिकु फुरनो त आहे ई, 1000 फुरना अर्थात ख़्यालात ॿिया बि रहंदा आहिनि। मतिलबु इहो त हिकु ॿुधाईं बाबा केस ॿारनि जो, ॿिया बि रहंदा आहिनि। केतिरा ढेर ॿारनि खे संभालणो पवंदो आहे। माया बि ॾाढी वॾी दुश्मन आहे। सुठी रीति कोई जी खाल उतारे ॾींदी आहे। कोई खे नक सां, कोई खे चोटी सां पकिड़े वठंदी आहे। एतिरा सभिनि जो वीचार त करिणो पवंदो आहे न। पोइ बि बेहद जो बाप जी यादि में रहणो आहे। तव्हां आहियो बेहद जे बाप जा ॿार। कोई खे माया कंहिंखे छा पकड़ंदी आहे, कंहिंजो नक चोटी, त बि बाबा चवंदा आहिनि कि बेहद जे बाप में रहणु, बेहद जे बाप जी यादि में रहणो आहे। भले माया आहे, तव्हां बेहद जे बाप जा ॿार आहियो। ॼाणंदा आहियो असां बाप जी श्रीमत ते हली छो न बाप सां पूरो वरसो वठूं। सभु त हिकु रस हली न सघनि, छो जे राज जी स्थापना थिए थी न, कोई जी बुद्धि में अची न सघे। इहा ॾाढी ऊच पढ़ाई आहे। बादशाही मिली वई, पोइ पतो न पवंदो आहे कि इहा राज जी कीअं स्थापना थी। इहा राज जी स्थापना थियणु ॾाढो वंडरफुल आहे। हाणे तव्हां अनुभवी आहियो न।
ये राज जी जो स्थापना थियणु ॾाढो ई वंडरफुल आहे। हाणे तव्हां अनुभवी थिया आहियो। पहिरियों इन्हनि खे बि पतो थोरी हुयो कि असां छा हुयासीं, पोइ कीअं चरियासीं जन्म वटा। हाणे सम्झ में आयो। तव्हां बि चईंदा आहियो बाबा तव्हां उहे ई आहियो। इहा वॾी सम्झण वारी ॻाल्हि आहे। हिन समय बाप अची करे सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। हिन समय भले कोई केतिरो बि लखपति करोड़पति हुजे, बाप चईंदा आहिनि इहे पैसा आदि सभु मिट्टी में मिली वञणा आहिनि। बाक़ी टाइम ई केतिरो आहे। दुनिया जे समाचार तव्हां रेडियो में अथवा अख़बारनि में ॿुधंदा आहियो। छा छा थिए थो। दिन प्रतिदिन ॾाढा झगड़ा वधंदा वेंदा। सुत मुंझंदो ई रहंदो आहे। हाणे आपस में लड़दा झगड़दा मरदा आहिनि न। तयारी हीअं थिए थी जंहिंसां सम्झ में ईंदो आहे लड़ाई शुरू थी की थी। तयारी हीअं थिए थी जंहिंसां सम्झ में ईंदो आहे लड़ाई शुरू थी की थी। दुनिया न ॼाणंदी आहे कि इहे छा थो थिए, छा थियण वारो आहे। तव्हां में बि ॾाढा थोरा आहिनि जो पूरी रीति सम्झंदा आहिनि ऐं ख़ुशी में रहंदा आहिनि। हिन दुनिया में असां बाक़ी थोरा रोज़ आहियूं। हाणे असांखे कर्मातीत अवस्था में वञिणो आहे। हर हिक खे पंहिंजे लाइ पुरुषार्थ करिणो आहे। तव्हां त पुरुषार्थ कंदा आहियो पंहिंजे लाइ। जेतिरो कंदो ओतिरो फल पाईंदव। पंहिंजो पुरुषार्थ करिणो आहे, ॿिए खे पुरुषार्थ कराइणो आहे, रास्तो ॿुधाइणो आहे न। हीअ पुराणी दुनिया खलास थियणी आहे। हाणे बाबा आयल आहिनि नई दुनिया स्थापना करणु। त हिन विनाश खां पहिरियों तव्हां नई दुनिया जे लाइ पढ़ाई पढ़ी वठो। भॻवान वाच्य मां तव्हांखे राजयोग सिखलायां थो। लाडला ॿार तव्हां भक्ति ॾाढी कई। अधु कल्प तव्हां रावण राज्य में हुयो। इहे बि कंहिंखे पतो न आहे कि राम कंहिंखे चइबो आहे, राम राज्य जी कीअं स्थापना थींदी आहे। इहे सभु तव्हां ब्राह्मण ई ॼाणंदा आहियो। राम कंहिंखे चइबो आहे, राम राज्य जी स्थापना कीअं थींदी आहे, इहे तव्हां ब्राह्मण ई ॼाणंदा आहियो। त हाणे बाबा आयल आहिनि, नई दुनिया स्थापना थिए थी, विनाश साम्हूं बीठो आहे। त नई दुनिया जे लाइ जेतिरो पढ़णो अथव पढ़ी वठो, वर्स वठिणो अथव वठी वठो। ख़ुदि बि यादि रखो, ॿियनि खे बि इहो पैगाम ॾींदा हलो कि हाणे नर्क खां स्वर्ग, नर्क खां पोइ स्वर्ग अचण वारो आहे। हाणे भॻवानु हिन सृष्टि खे नयो ठाहिणु आयो आहे। हिन करे पहिरियों सभिनि खे वापसि वठी हलंदो, पोइ सभु पंहिंजे पंहिंजे समय ते हेठि ईंदा। त तव्हांखे अगरि स्वर्ग में हेठि अचिणो आहे, सतयुग में हेठि अचिणो आहे, त इहा पढ़ाई पढ़ी वठो। बाप वटि सपूत ॿार उहे आहिनि जो सभिनि जो बुद्धियो हिकु बाप सां गॾु जुड़ाईंदा, जो सर्विसेबल, जो सुठी रीति पढ़ंदा आहिनि। उहे बाप जी दिलि ते चढ़ा रहंदा आहिनि। कोई त पोइ नालाइक बि हूंदा आहिनि, सर्विस जे बदिले डिससर्विस कंदा रहंदा आहिनि, जो बाप सां उन्हनि जो बुद्धियोग तोड़ाए ॾींदा आहिनि। इहे बि ड्रामा में नूंद आहे। ड्रामा अनुसार इहे थियणो ई आहे। जो पूरो पढ़ंदा न उहे छा कंदा, ॿियनि खे बि ख़राबु करे ॾींदा आहिनि। इन करे ॿारनि खे सम्झाइबो आहे बाप खे फॉलो करो। जो सर्विसेबल ॿार आहिनि, जो बाबा जी दिलि ते चढ़ियल आहिनि, हुन जो संग करो। पुछी सघंदा आहियो कंहिंजो संग करो, बाबा झटि ॿुधाए ॾींदा। इन्हनि जो संग ॾाढो सुठो आहे। ॾाढा आहिनि जो संग ई अहिड़ो कंदा आहिनि जंहिंजो रंग बि उल्टो चढ़ंदो आहे। ॻायल बि आहे न, संग तारे कुसंग बोरे। कुसंग लॻियो त हिकदमि ख़तमु थी वेंदो। घर में बि दास दासी त खपनि न। अगरि बाबा जो ठहिण खां पोइ बि, मतिलबु बाबा जो बि आहे ऐं पोइ अगरि ग़लति संग आहे त बि बाबा चवनि था घर में दास दासियूं त खपनि न, प्रजा जा बि नौकर चाकर सभु खपनि। ई सॼी राजधानी स्थापना थी थिए। इन में ॾाढी विशाल बुद्धि खपे। इन करे बेहद जो बाप मिलियो त श्रीमत वठी करे हुन ते हलो, न त मुफ़्त पद भ्रष्ट थी वेंदो। ये पढ़ाई आहे न,
इन में कॾहिं फेल थींदा, इन में अगरि फेल थींदा त जन्म जन्मांतर कल्प कल्पांतर फेल थी वेंदा। सुठी रीति पढ़ंदा त कल्प कल्पांतर सुठी रीति पढ़ंदा रहंदा। त बाबा चवनि था सुठी रीति कल्प कल्पांतर पढ़ंदा ई रहंदा। फेल थींदा त कल्प कल्प फेल थींदो। सम्झबो आहे इहो पूरो पढ़ंदा न आहिनि त छा पद मिलंदो, ख़ुदि बि सम्झंदा आहिनि। असां सर्विस त ॾाढी कंदा आहियूं, इन सां त होशियार, इन में त होशियार ॾाढा आहियूं। होशियार असांखां त होशियार ॾाढा आहिनि, ख़ुदि बि सम्झंदा आहिनि कि असां सर्विस त कुझु कंदा न आहियूं, असांखां त ॾाढा होशियार आहिनि। होशियार की भाषण जे लाइ सॾु कंदा आहिनि त ज़रूरु जो होशियार आहिनि उहो ऊच पद बि उहो ई पाईंदा। असां एतिरी सर्विस न कंदा आहियूं त ऊच पद पाए न सघंदासीं। टीचर त स्टूडेंट खे बि सम्झी सघंदा आहिनि न, रोज़ु पढ़ाईंदा आहिनि, रजिस्टर उन्हनि वटि रहंदो आहे। पढ़ाई जो चलन जो बि रजिस्टर रहंदो आहे न, हिते बि ईअं ई आहे। हिन में पोइ मुख्य योग जी ॻाल्हि आहे। योग सुठो आहे त चलन बि सुठी रहंदी। पढ़ाई में पोइ काथे अहंकार बि अची वेंदो आहे। इन में सॼी गुप्त महिनत करण जी ॻाल्हि आहे। यादि इन में सॼी गुप्त महिनत करणी आहे यादि जी। इन करे ई ॾाढनि जी रिपोर्ट ईंदी आहे कि बाबा असां योग में न रही सघंदा आहियूं। बाबा सम्झाईंदा आहिनि योग अक्षर कढी ॾियो। बाप जंहिंसां वरसो मिलंदो आहे उनखे तव्हां यादि न करे सघंदा आहियो। योग जी जॻह चओ यादि कंदा आहियूं। वंडर आहे न, बाप चवंदा आहिनि हे आत्मायूं तव्हां मुंहिंजे बाप खे यादि न कंदा आहियो। मां तव्हांखे रास्तो ॿुधाइण आयो आहियां, तव्हां मूंखे यादि करो त हिन योग अग्नि सां सभु पाप दग्ध थी वेंदा। भक्ति मार्ग में मनुष्य केतिरा धका खाइण वारा आहिनि न। कुंभ जे मेले में केतिरो ठंडे पाणी में वञी करे सनानु कंदा आहिनि, केतिरी तकलीफ़ सहन करणी पवंदी आहे। हिते त कोई तकलीफ़ न आहे। जो फर्स्ट क्लास ॿार आहिनि उहे हिकु माशूक जा सचा आशिक ठही यादि कंदा रहंदा आहिनि। जो फर्स्ट क्लास ॿार आहिनि उहे हिकु माशूक जा सचा आशिक ठही यादि कंदा रहंदा। घुमण फिरण ईंदा आहिनि त एकांत में बगीचे में वेही करे यादि कंदा। घुमण फिरण वेंदा आहिनि त एकांत में बगीचे में वेही करे यादि कंदा। जर्मई जगमई आदि वार्तालाप में रहण सां वायुमंडल ख़राब थी वेंदो आहे। हिन करे जेतिरो टाइम मिले बाप खे यादि करण जी प्रैक्टिस करो। फर्स्ट क्लास सच्चा माशूक जा आशिक ठहो। बाप चवंदा आहिनि देहधारियुनि जो फ़ोटो न रखो, सिर्फ़ु हिकु शिव बाबा जो ई फ़ोटो रखो जंहिंखे यादि करिणो आहे। अगरि सम्झो सृष्टि चक्र खे बि यादि कंदा रहो त त्रिमूर्ति ऐं गोले जो चित्र फर्स्ट क्लास आहे। इन में सॼो ज्ञान आहे। बाबा चवनि था त्रिमूर्ति ऐं गोलो स्वदर्शन चक्रधारी तव्हांजो नाम अर्थ सहिता नयो कोई बि नाम ॿुधे त सम्झे न सघे। इहे तव्हां ॿार सम्झंदा आहियो। तव्हां में बि कोई सुठी रीति यादि कंदा आहिनि। ॾाढा आहिनि जो यादि कंदा ई न आहिनि, पंहिंजो खानो ख़राबु करे ॾींदा आहिनि। पढ़ाई त ॾाढी सहज आहे। बाप चवंदा आहिनि साइलेंस सां तव्हांखे साइंस ते विजय पाइणी आहे। साइलेंस ऐं साइंस राशि हिकु ई आहे न। मिलिट्री में बि 3 मिंट साइलेंस कराईंदा आहिनि। मनुष्य बि चाहींदा आहिनि असांखे शांती मिले। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो शांती जो स्थान त ब्रह्मांड आहे। जंहिं ब्रह्म तत्व में असां आत्मा बिंदी रहंदा आहियूं, उहे सभु आत्माउनि जो झाड़ त वंडरफुल हूंदो न। मनुष्य चवंदा आहिनि भ्रुकुटी जे विच में चमकंदो आहे अजब सितारो। ॾाढा नंढा सोने जो तिलक ठाहे लॻाईंदा आहिनि। हिते आत्मा बि बिंदी आहे न।
बाप भी उन्हनि जे बाजू में अची करे वेहींदो न। आत्मा भी बिंदी आहे, बाप भी उन्हनि जे बाजू में अची करे वेहींदा आहिनि। शिव बाप साधु संत आदि कोई भी पंहिंजी आत्मा खे ॼाणंदा न आहे, जबकि आत्मा खे ई न ॼाणंदा आहिनि त परमात्मा खे कीअं ॼाणे सघनि। सिर्फ़ु तव्हां ब्रह्मण ई आत्मा परमात्मा खे ॼाणंदा आहियो, कोई बि धर्म वारो ॼाणे न सघे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो कीअं एतिरी नंढी सी आत्मा में सॼो पाठ भरियल आहे। सत्संग में सत्संग त ॾाढा कंदा आहिनि, सम्झंदा कुझु बि न आहिनि। हिननि बि ॾाढा गुरू कया। हाणे बाप चईंदा आहिनि इहे सभु भक्ति मार्ग जा गुरू आहिनि। ज्ञान मार्ग जो गुरू आहे ई हिकु। डबल सिताज राजाउनि जे अॻियां सिंगल ताज वारा राजा आहियूं, मथो झुकाईंदा आहिनि, नमन कंदा आहिनि। छो जी उहे पवित्र आहिनि न। उन पवित्र राजाउनि जा ई मंदर ठहियल आहिनि। पतित वञी करे उन्हनि जे अॻियां मथो टेकंदा आहिनि, परंतु उन्हनि खे कोई इहो पतो न आहे कि केरु आहे, असां मथो छो था टेकूं। सोमनाथ जे मंदरु ठहियो, हाणे पूजा त कंदा आहिनि, परंतु बिंदी जी पूजा कीअं करे, बिंदी जो मंदरु कीअं ठाहींदा। इहे ॾाढी गुह्य ॻाल्हियूं आहिनि। गीता आदि में थोरी इहे ॻाल्हियूं आहिनि। जो ख़ुदि मालिक आहे, जो ख़ुदि मालिक आहे, उहा सम्झाईंदा आहिनि। तव्हां हाणे ॼाणंदा आहियो कीअं एतिरी नंढी सी बिंदी आत्मा में पाट नूंदल आहे। तव्हां ख़ुदि मालिक आहियो, उहो ई सम्झाईंदा आहिनि। बाबा जो ख़ुदि मालिक आहे, बाबा जो ख़ुदि मालिक आहे, उहो ई सम्झाईंदा आहिनि। तव्हां हाणे ॼाणंदा आहियो कीअं एतिरी नंढी सी आत्मा में पाट नूंदल आहे। आत्मा अविनाशी आहे, पार्ट बि अविनाशी आहे। वंडर आहे न, इहो सॼो ठहियल खेल आहे। चईंदा बि आहिनि बनी बनाई बन रही। ड्रामा में जो नूंद आहे उहो त ज़रूरु थींदो ई। चिंता जी कोई ॻाल्हि ई न आहे। बाबा जी यादि में रहो त पहाड़ जहिड़ी ॻाल्हि नंढी सी थी वेंदी। बाबा चवनि था तव्हां ॿारनि खे हाणे पंहिंजे पाण सां प्रतिज्ञा करणी आहे कि कुझु बि थी वञे असां आंसू न बहाईंदासीं। फलानो मरी वियो, आत्मा वञी करे ॿियो शरीर वठईं, पोइ रोइण जी दरकार छा आहे। वापसि त कोई न वञी सघंदो न। आंसू बहाया नापास थी वियो। इन करे बाबा चईंदा आहिनि प्रतिज्ञा करो कि कॾहिं रोईंदासीं न। परवाह हुई पार ब्रह्म में रहण वारे बाप जी, उहो मिली वियो त बाक़ी छा खपे। बाप चईंदा आहिनि तव्हां मुंहिंजे बाप खे यादि करो। मां हिकु ई बार ईंदो आहियां इहे राजधानी स्थापना करण लाइ। इन में लड़ाई आदि जी ॻाल्हि न आहे। गीता में ॾेखारियो आहे लड़ाई लॻी, सिर्फ़ु पांडव बचिया। उहो कुता साथ में खणी पहाड़नि ते गली आहे। जीत पाइण ऐं मरी आहे, जीत पाती ऐं मरी आहे, ॻाल्हि ई न ठहरंदी आहे। इहे सभु दंत कथायूं आहिनि। इन्हनि खे चइबो आहे भक्ति मार्ग। चइबो आहे भक्ति मार्ग। बाप चईंदा आहिनि तव्हां ॿारनि खे इन सां वैराग्य अचिणो खपे। पुराणी चीज सां नफ़रत थींदी आहे न। नफ़रत अक्षर कड़ो आहे, वैराग्य अक्षर मिठो आहे। जॾहिं ज्ञान मिलंदो आहे त पोइ भक्ति जो वैराग्य थी वेंदो आहे। सत्य त्रेता में त पोइ ज्ञान जी प्रालब्ध 21 जन्म जे लाइ मिली वेंदी आहे। हुते ज्ञान जी दरकार ई न आहे सत्य त्रेता में। पोइ जॾहिं वाम मार्ग में ईंदा आहिनि त सीढ़ी उतरंदा आहियो। हाणे त अंत आहे न, हाणे त अंत आहे। बाप चईंदा आहिनि हाणे हिन पुराणी दुनिया सां तव्हां ॿारनि खे वैराग्य अचिणो। तव्हां हाणे शूद्र खां ब्राह्मण ठहिया आहियो, पोइ वरी खां देवता ठहींदा। मनुष्य हिन ॻाल्हियुनि खे छा ॼाणनि, ॻाल्हियुनि सां छा ॼाणनि।
भल विराट रूप जो चित्र ठाहींदा आहिनि, परंतु उन्हनि में न चोटी आहे न शिव आहे। चई ॾींदा आहिनि देवता क्षत्रिय वैश्य शूद्र। बसि शूद्र सां पोइ देवता कीअं केरु ठाहींदो, इहे कुझु ॼाणंदा न आहिनि। बाप चईंदा आहिनि त देवी देवता केतिरा साहूकार हुया, पोइ उहे सभु पैसा काॾे विया। मथो टेकदे टेकदे टिप्पणी घिसदे घिसदे पैसा गवाए छॾिया। बाबा चईंदा आहिनि सभिनि खां ज़्यादा पैसो असांजो मंदरनि में वेंदो आहे, मंदरनि खां ई मुस्लिम बि लूटे आहे। कल्ह जी त ॻाल्हि आहे, असां पूरे विश्व जा मालिक हुयासीं, है न। कल्ह जी ॻाल्हि आहे, तव्हांखे इहो ठाहे करे वियमि, पोइ तव्हां छा ठही विया आहियो न। बाबा असांखे पूरे विश्व जो मालिक ठाहे करे विया आहिनि, ऐं असां छा ठही विया। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार जरमुई जगमुई जे वार्तालाप सां वातावरण ख़राबु न करणो। जरमुई जगमुई जे वार्तालाप सां वातावरण ख़राबु न करिणो आहे। एकांत में वेही सचे सचे आशिक ठही पंहिंजे माशूक खे यादि करिणो आहे। ॿियो आहे पंहिंजे पाण सां प्रतिज्ञा करणी आहे कि कॾहिं बि रोईंदासीं न, अखियुनि सां आंसू न बहाईंदासीं। जो सर्विसेबल बाप जी दिलि ते चढ़ियल हूंदा उन्हनि जो ई संग करिणो, है न। पंहिंजो रजिस्टर ॾाढो सुठो रखिणो आहे। बाबा चवनि था जो सर्विसेबल बाप जी दिलि ते चढ़ा हुआ हूंदा उन्हनि जो ई संग करिणो आहे। पंहिंजो रजिस्टर ॾाढो सुठो रखिणो। वरदाना पावरफुल वृत्ति द्वारा मन सां सेवा करण वारा विश्व कल्याणकारी ठहो। विश्व जी तड़पती हुई आत्माउनि खे रास्तो ॿुधाइण लाइ साक्षात बाप समान लाइट हाउस ठहो। लक्ष्य रखो कि हर आत्मा खे कुझु न कुझु ॾियणो ई आहे, चाहे मुक्ति ॾियो चाहे जीवन मुक्ति। सर्व जे प्रति महादानी वरदानी ठहो। हाणे पंहिंजे स्थान जी सेवा त कंदा आहियो, लेकिन हिकु स्थान ते रहंदे हुए मनसा शक्ति द्वारा वायुमंडल वाइब्रेशन द्वारा विश्व सेवा करो। अहिड़ी पावरफुल वृत्ति ठाहियो जंहिंसां वायुमंडल ठहे, तॾहिं चईंदासीं विश्व कल्याणकारी आत्मा। स्लोगन अशरीरीपन जी एक्सरसाइज और व्यर्थ संकल्प रूपी भोजन जी परहेज सां स्वयं खे तंदुरुस्त ठाहियो। अशरीरीपन जी एक्सरसाइज और व्यर्थ संकल्प रूपी भोजन जी परहेज सां स्वयं खे तंदुरुस्त ठाहियो। अशरीरीपन जी स्टेज ऐं व्यर्थ संकल्प रूपी भोजन जी परहेज, इन सां असां तंदुरुस्त थी वेंदासीं। अव्यक्त इशारो सत्यता ऐं सभ्यता रूपी कल्चर खे अपनायो। हाणे पंहिंजी भाषाउनि जी रूपरेखा नई करो। भाषणनि जी विश्व शांति जे भाषण त ॾाढा कया, लेकिन आध्यात्मिक ज्ञान व शक्ति छा आहे? आध्यात्मिक ज्ञान और शक्ति छा आहे? इन जो सोर्स केरु आहे? ये सत्यता के सभ्यता पूर्वक सिद्ध करो। स्पिरिचुअलिटी हाणे सभी सम्झनि कि भॻवान जो कार्य हले थो। माताऊं ॾाढो सुठो कार्य करनि थियूं, समय प्रमाण इहे बि धरनी ठाहिणी पई, लेकिन जीअं फादर शो सन, जीअं फादर सन खे शो कई न,
हाणे सन्स फादर खे शो करनि तॾहिं प्रत्यक्षता जो झंडो लहराईंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। त बाबा अॼु असांखे पहिरियों हद जे माउ बाप ऐं बेहद जे माउ बाप जे बारे में ॿुधायो हुई। ॿियो बाबा ॿुधायईं कि बाबा खे केतिरा फुरना रहंदा आहिनि, है न। हिकु फुरनो न आहे, बाबा खे ॾाढा फुरना आहिनि। ॿियो बाबा असांखे ॿुधायईं माया कुझु बि करे, लेकिन असांखे बाबा खे यादि करिणो ई आहे, श्रीमत ते हलणो ई आहे। सदा सोचो मूंखे श्रीमत ते हली पूरो वरसो वठिणो ई आहे, है न। ॿियो बाबा चईं हाणे राज जी स्थापना थिए थी त सभु हिकु जहिड़ा न हूंदा। मतिलबु बाबा जे घर में ई बाबा जा ॿार बि कोई कीअं, कोई केतिरी धारणा कंदा, कोई केतिरी धारणा कंदा। ॿियो बाबा असांखे चईं कि हाणे समय ॾाढो थोरो आहे, विनाश त ॾाढो जीअं नज़दीकी आहे। दिन प्रतिदिन दुनिया में माण्हू लड़ंदा ई रहनि था। जीअं न्यूज़ वग़ैरह में ॿुधंदा आहियूं त उहो उन सां असांखे पतो पइजी वेंदो आहे, है न। ॿियो बाबा असांखे चईं कि हाणे सदा यादि रखो कि हाणे नई दुनिया अचे थी, इन करे असांखे जल्दी जल्दी बाबा खां वरसो वठिणो आहे। ॿियो बाबा चईं बाबा जी दिलि ते कहिड़ा ॿार चढ़ंदा आहिनि, जो सभिनि जो बुद्धि योग बाप सां जुड़ाईंदा आहिनि, है न। ॿियो बाबा चईं संग जी ॾाढी संभाल करणी आहे। ॿियो बाबा चईं अगरि हाणे फेल थी वियासीं त जन्म जन्मांतर फेल थींदा। हाणे पास त जन्म जन्मांतर पास, परंतु पुरुषार्थ करिणो आहे। ॿियो बाबा चईं कि हाणे सुठी रीति पढ़ाई पढ़ंदव तॾहिं त ऊच पद पाईंदव न। पढ़ाई में अहंकार न अचिणो खपे। यादि जी महिनत करणी आहे, इन यादि जी गुप्त महिनत कंदा वञो, है न। ॿियो बाबा असांखे चईं कि हाणे मां तव्हांखे रास्तो ॿुधाइणु आयो आहे न, यादि करो। यादि जी अग्नि सां ई पाप दग्ध थींदा। बाक़ी भक्ति मार्ग में त माण्हू छा कंदा रहंदा आहिनि। घुमंदे फिरंदे मूंखे यादि करो, कंहिं बि देहदारी जो फ़ोटो न रखो, है न। ॿियो बाबा चईं चित्र ते अगरि तव्हांखे विचार सागर मंथन करिणो आहे त गोले ऐं त्रिमूर्ति जो चित्र फर्स्ट क्लास आहे, है न। ॿियो बाबा चईं कि हाणे साइलेंस सां साइंस ते विजय पाइणी आहे। पोइ बाबा आत्मा जे बारे में ॿुधाईं कि आत्मा परमात्मा जो ज्ञान असांखे ई आहे। ॾिसो बाबा केॾी वॾी ॻाल्हि चईं, ॿियो कोई धर्म वारो न ॼाणे सघंदा आहिनि, असांखे ई आहे, है न। ॿियो बाबा असांखे चईं कि ज्ञान मार्ग जो भक्ति मार्ग जे गुरु कहिड़ो फ़र्क़ु आहे, है न। त असांखे ज्ञान मार्ग जे गुरु बाबा असांखे राजाउनि जो राजा महाराजा ठाहिनि था, जीअं महाराजनि जे अॻियां सभई सर झुकाईंदा आहिनि। ॿियो बाबा असांखे चईं कि कीअं आत्मा में, एॾी नंढी सी आत्मा में एॾो सारो पाठ भरियलु आहे, त विचार सागर मंथन कजो। ॿियो बाबा चईं प्रतिज्ञा करो कॾहिं बि आंसू न बहाईंदासीं। पोइ बाबा गीता जे बारे में ॿुधायो हुअईं कि गीता में जो युद्ध लिखियलु आहे उहो कहिड़ी युद्ध आहे, जो मन में संबंधियुनि जे लाइ युद्ध हलंदी आहे, उहो ई युद्ध आहे। उन संकल्पनि खे ख़तमु कंदे कंदे ध्यानु न ॾींदे बाबा जो ज्ञान ॿुधो, इहे ई गीता जो ज्ञान आहे। हाणे बि मुरली ॿुधाई त कोई संकल्प ई न त जीअं युद्ध थींदी आहे, लेकिन असांखे बाबा जे ज्ञान जे पॉइंट्स जो ध्यानु ॾियो त उहो ख़तमु थी वेंदा। ॿियो बाबा चईं कि हाणे तव्हां ॿारनि खे वैराग्य हुजिणो खपे, है न। पुराणी दुनिया सां वैराग्य, 21 जन्मनि जी प्रालब्ध थी मिले न हाणे असांखे। बाबा ॿियो असांखे चईं कि हाणे शूद्र खां ब्राह्मण, ब्राह्मण खां देवता ठहिणो आहे, है न। सदा यादि रखो कि हाणे असांखे पुराणी दुनिया सां वैराग्य आहे, हाणे शूद्र खां ब्राह्मण, ब्राह्मण खां देवता ठहिण वारा आहियूं। ॿियो बाबा असांखे चईं वरदान में कि
हाणे हर हिक खे कुझु न कुझु दान ॾियो। सदा पंहिंजी बुद्धि बेहद में रहे ऐं संकल्प करो। जंहिंखे मुक्ति खपे उनखे मुक्ति थी मिले, जंहिंखे जीवन मुक्ति खपे उनखे जीवन मुक्ति जो वरदान थो मिले। हिकु साइड मुक्ति जी आत्माउनि खे रखो, ॿिए साइड जीवन मुक्ति जी आत्माउनि खे रखो। ॿियो बाबा चई अशरीरी पंजी एक्सरसाइज़ ऐं व्यर्थ संकल्प रूपी भोजन सां परहेज़ रखो त तंदुरुस्त थी वेंदी। केरु? आत्मा ऐं शरीर बि थी वेंदो। ॿियो बाबा चई हाणे भाषणनि जी रूपरेखा चेंज करो। हाणे आध्यात्मिक ज्ञान ऐं शक्ति छा आहे ऐं उन्हनि जो सोर्स केरु आहे। स्पिरिचुअलिटी छा आहे, उन आत्मिक शक्ति छा आहे, आत्मिक ज्ञान छा आहे ऐं उनखे उहो ज्ञान ॾियण वारो केरु आहे। हाणे इनखे प्रत्यक्ष करो। अच्छा, ओम शांति।